पीउ मां वञी कोर्ट में वञी केस कयो पंहिंजे पुट जे ख़िलाफ़ु। त हुननि जो पुटु रहंदो ॿिए हंधि, हुनखे नौकिरी मिली, शादी बि उते करे छॾियईं। पोइ ईंदो हुयो त करे 3-4 साल खां पोइ ईंदो हुयो ॻोठु, जो शादी ओॾे करे छॾियईं, पीउ मां ॾे कोन ईंदो हो। पोइ हुनजे पीउ मां वञी कोर्ट में वञी केस कयो पंहिंजे पुट जे ख़िलाफ़ु। पोइ नौकिरी वारो माण्हू हुयो, नोटिस जो हुनखे मिलियो त उहो आयो कोर्ट में। हुन पंहिंजे पीउ खां पुछाए करे चई, बाबा तव्हां मुंहिंजे मथां छाजो केस कयो आहे? जेका बि मिल्कियत हुई हर शइ मां तव्हांखे ॾिनी, मां त तव्हां खां कुझु बि कोन वरितो। मूंखे नौकिरी जेका मिली मां उते ई रहां थो, जेका कमाई आहे मुंहिंजी उते ई आहे, तव्हां खां त मां का शइ बि कोन वरिती। पोइ तव्हां मुंहिंजे मथां छो केस कयो? चई भाऊ हाणे कोर्ट फ़ैसिलो जेको करे न, तूं त असां कुझु न वरितो आहे। जॾहिं जज साहिबु आयो, पहिरियां हिन खां पुछाए की हुनजे माउ पीउ खां की तव्हां पंहिंजे पुट जे ख़िलाफ़ु केस दाख़िल करायो आहे, ॿुधायो छाजे लाइ? चई जज साहिबु हे जेको असांजो पुटु आहे न, जी हा, चई हे जेको थो शहर में रहे थो, 3-4 साल खां पोइ ईंदो आहे, का शादी बराए थी जा ॻोठ में त पोइ ईंदो आहे। असांखे हर महीने असांखे हे 500-500 रुपया ॾिए, हर महीने असां इहो था चऊं। जज साहिबु हुनखे घुरायो, हुनखे चई तूं 500-500 पंहिंजे माउ पीउ खे ॾींदो कर हर महीने। चई जज साहिबु मां हिननि खे 1 लख रुपया ॼाण थो, हिमल जो ई ॼाण थो, 1 लख ॼाण थो। पोइ जेतिरा महीना पूरा थियनि वरी पोइ ॿियो लख मां ॾींदोसांनि। हुनखे चई तोखे इहो मंज़ूरु आहे? चई न, तव्हांखे लख न खपे, असांखे 500-500 हर महीने खपनि, उहो असांखे पाण अचे ॾींदो, पंहिंजे हथनि सां ॾींदो, असांखे न खपे लख हिन जो। चई तव्हांखे हथ अचे, असांखे पंहिंजे हथनि सां असांजो पुटु ईंदो असां वटि, 500-500 अचे, असांखे पंहिंजे हथ सां ॾींदो, पोइ सही आहे, असांखे लख न खपे हिन जो। हुनजे वकील ॻाल्हायो, जेको हुन छोकिरे वकील जो कयो हिननि जे पुटु, हुन चयो जज साहिबु हिननि जे पुटु, हिननि मूं कुझु न वरितो आहे, हिननि वटि वॾी मिल्कियत आहे, वॾा आसूं त हिननि खे 500 कहिड़ी ज़रूरत आहे? 500 त हिननि जो सम्झ हिकिड़े ॾींहं जो ख़र्चु आहे, 500 छाजे लाइ? हे जॾहिं लख हिननि खे ॾिए थो त इहो सही आहे न? त हुननि खां पुछाए की तव्हांखे लख मिले थो त सही आहे। चई लख असांखे न खपे, असांखे 500 खपनि हर महीने, ऐं असांखे पाण आणे ॾींदो। जज साहिब जो जॾहिं तव्हां वटि हेतिरी मिल्कियत आहे, पोइ पुट खे तव्हां छो कोर्ट में घुरायो आहे? ऐं 500 जे करे जॾहिं तव्हांखे को लख ॾिए थो। चई जज साहिबु ॻाल्हि हीअं आहे, असां वटि सभु कुझु आहे, ज़मीन बि आहे, माल आहे, मिल्कियत आहे, असां कंहिं बि शइ जी कमी कान्हे का, असां वटि नौकर आहिनि, चाकर आहिनि। पर ॻाल्हि हीअं आहे, असां पंहिंजे पुट खे जॾहिं खां नौकिरी वठी ॾिनी आहे, हे शादी करे ओॾे वेही रहियो आहे, असां हिन जे लाइ सिकूं था पिया, असांखे हिकु ई पुटु आहे, असां हिन जी कचहरी खां सिकूं था, हिन सां ॻाल्हाइण खां सिकूं था पिया। असां इन करे चऊं था असांखे 500-500 पंहिंजे हथनि सां अचे ॾींदो, घटि में घटि हर महीने असां हिनखे ॾिसंदासीं त सही, हिन सां उहो कलाक खनि वेही कचहरी ते कंदासीं न, 500 जी ज़रूरत असांखे कान्हे का। यानी की 500 अचे ॾींदो त ज़ाहिर अधु कलाक सां वेहंदो त सही न, असां हिन सां कचहरी ते कंदासीं, हिन जो मुंहुं त ॾिसंदासीं न। इन जे करे ॿी का बि ॻाल्हि कान्हे का। हिते जज जी अखियुनि में बि लुड़क अची विया, ऐं जज उते हुकुम जारी कयो कि ॻाल्हि ॿुधो, हर महीने तूं वेंदे हिननि जे घर उते 500 हिननि खे ॾींदे, ऐं हिकिड़ी फाइल वटि, उन फाइल में तारीख़ लिखी, ऐं हिन ॿिन्हिनि मूं सयूं वठंदो कजांइ। जे अगरि ॿिए चकर हे आया हिते ऐं तूं हिननि खे वञी न 500 उते, त ॻाल्हि यादि रखे छॾिजांइ, तुंहिंजी नौकिरी बि हली वञे, तोखे मां जेल मोकिले छॾींदोसांइ। ओॾी महिल जज जेको त हुकुम जारी करे छॾियो। पोइ जॾहिं ॿाहिरि जो निकिता त पुट पंहिंजे पीउ खे चए भाउ इहो कीअं? चए भाउ असां तुंहिंजे लाइ सिकूं था पिया, तूं वरी शादी करे शहर में वेही रहे, असां ॾे तूं 2-3 महीने बि नथो अची को मुंहुं ॾेखारे वञी, असां पीउ मां आहियूं, असांखे ख़बर आहे न उहा तुंहिंजी त औलाद छा आहे, पर तोखे त ख़बर कान्हे का। हाणे हर महीने अचिजांइ, न ईंदे त वरी जज वटि ॾींदासीं, जेका असांजी तोसां मोहबत आहे उहा असांखे ई ख़बर आहे, जेको असां तुंहिंजे लाइ सिकूं था पिया। हिते पुट जी अखियुनि में बि लुड़क अची विया, ऐं माउ पीउ जे पेरनि ते किरी पियो कि बाबा मूंखे माफ़ु कजो, मूंखां वॾी ग़लती थी वई, त हाणे मां शादी करे उते वेही रहियुसि, मां चयो बसि मां हिते आहियां, मुंहिंजो पीउ मां उते सुखिया लॻा पिया आहिनि, त मूंखे माफ़ु कजो, मूंखे इहा ख़बर ई कान्हे तव्हांजी दिलि में एतिरी मोहबत आहे,
500 जी ॻाल्हि कान्हे का, पर तव्हांजी माना ॾिसण जी ॻाल्हि आहे जो तव्हां मूंखे हर महीने यानी की ॾिसंदव ऐं कलाकु ॾेढ वेही कचहरी कंदव। त हुननि को माफ़ी वरितई ऐं पोइ जेको सो उतां कोर्ट मां सभु को निकितो हले वियो। माउ ऐं पीउ जी एतिरी मोहबत हूंदी आहे औलाद सां, पर औलाद इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी। जॾहिं उन औलाद खे जॾहिं औलाद थींदी आहे न, त पोइ हुनखे ख़बर पवंदी आहे त औलाद सां केॾी मोहबत आहे ऐं कीअं मोहबत आहे उहा, उनजी मोहबत केॾो तड़पाए थी। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। ज़िंदगी रही त वरी ॿी कहिड़ी वीडियो मिलंदासीं। अस्सलाम वालेकुम।